सिंध जी क़ौमी तहरीक जे माज़ी, हाल ऐं सुनहरे मुस्तक़बिल वारी जदोजहद लाइ सिंध जे क़ौमी अॻवान दानिश्वर दिलशाद भुट्टो सीनियर जी कयल ॻाल्हि ॿोल अवां जी समातुनि में पेश कयूं था। सभ खां पहिरीं त साईं इमदाद ओढे जी महिरबानी, वरी सिक ऐं कुर्ब मां हुकुम कयो अथई त सिंध जी सूरत हाल ते ॿ लफ़्ज़ ज़रूरु ॻाल्हायो। साईं जे मोहबतुनि भरे हुकुम खे टालण असांजे वस जी ॻाल्हि न आहे मिठा। सिंध में हिन महिल इनक़लाबी सियासत ते माठार आहे। साईं जो बि हुकुम इहो ई आहे त इहा माठार छो आहे, हिन जो जाइज़ो वठो। इनक़लाब में पढ़ियो आहे, इनक़लाब में सिखियो आहे, इनक़लाब जे उस्तादनि खां जेको इल्मु हासिलु कयो आहे, उन मूजिबि इनक़लाबी तंज़ीमुनि जा कुझु उसूल थींदा आहिनि, तंज़ीमी ज़ाब्ता थींदा आहिनि। हुननि उसूलनि मां हिकिड़ो उसूल आहे तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद। इनक़लाबी तंज़ीमुनि में तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद जो बाक़ाइदे हिकिड़ो सेशन थींदो आहे। इनक़लाबी तंज़ीमूं जे कयल समूरी कारकरदगीअ जो साल में हिकु दफ़ो जाइज़ो ज़रूरु वठंदी। उन जाइज़े में इहो ॾिठो वेंदो आहे त तंज़ीम कहिड़ियूं कामयाबियूं हासिलु कयूं ऐं तंज़ीम खां कहिड़ियूं कोताहियूं थियूं, कहिड़ा अमल मुकमिल न थी सघिया, कहिड़नि अमलनि में नाकामियूं थियूं। उन्हनि कामयाबियुनि ऐं नाकामियुनि जो पूरी ईमानदारीअ सां जाइज़ो वठिणो पवंदो ऐं को इनक़लाबी तंज़ीमूं जिते पंहिंजे कामयाबियुनि जी साराह कंदियूं आहिनि, उते पंहिंजे नाकामियुनि जो खुली दिलि सां एतिराफ़ बि कंदियूं। पंहिंजे नाकामियुनि जो जाइज़ो वठण खां पोइ, एतिराफ़ करण खां पोइ इहा कोशिशि कई वेंदी आहे त उन्हनि नाकामियुनि जो इज़ालो कजे। आईंदा जदोजहद में कोशिशि कजे त जित जित बि ख़ाल रहिजी आहिनि उन्हनि जो पूराओ कजे ऐं तंज़ीमी अमल खे ठोस इनक़लाबी बुनियादनि ते अॻिते वधाइजे, जीअं आईंदा लाइ कोताहियूं न थियनि। सिंध में सूरत हाल इहा आहे त तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद जा इनक़लाबी तंज़ीम जे अंदरि सेशन ई नथा थियनि। हिते इहो आहे त लीडरशिप जेको कुझु करे थी उहो ओके आहे। उन मां छा हासिलु कयोसीं, छा विञायोसीं, इन ते न तबसरे करण जी ज़रूरत महसूसु कई थी वञे, न तनक़ीद करण जी। जॾहिं फ़र्द, जॾहिं लीडरशिप या ख़ुदि तंज़ीम तनक़ीद खां बरातर थी वञे त पोइ इन शइ जा वॾा इम्कान हूंदा आहिनि त उहा इनक़लाबी वाट में विञाए विया। सिंध में कुझु अहिड़ी सूरत हाल आहे। सिंध जी इनक़लाबी तंज़ीम में माठार जो सभ खां वॾो सबबु इहो आहे जो हू पंहिंजे नाकामियुनि जो एतिराफ़ करणु नथा चाहिनि। न सिर्फ़ु पंहिंजे नाकामियुनि जो एतिराफ़ करण लाइ तयारु न आहिनि, पर पंहिंजे ग़लति पॉलिसियुनि जो दिफ़ाउ बि कनि। जेका शइ इनक़लाब लाइ ॾाढी ख़तरनाक आहे, छो जो इनक़लाब में तव्हांजी चॉइस न हलंदी आहे, इनक़लाब में तव्हांजी ख़्वाहिश न हलंदी आहे। इनक़लाब में ठोस उन्हनि शयुनि खे फॉलो करिणो पवंदो आहे जेके शयूं इनक़लाबी उस्तादनि ॾसियूं, इनक़लाबी उस्तादनि सम्झायूं ऐं जिन ते अमल करे दुनिया में कामयाब इनक़लाब आंदा विया। सभ खां पहिरीं त असांखे इहो जाइज़ो वठिणो पवंदो त किथे असांखां कोताहियूं थियूं, कामयाबियूं हासिलु कयूं। हाणे अचो हिन ॻाल्हि जो जाइज़ो वठूं त इनक़लाबी तंज़ीमुनि खे अवाम सां राब्तनि करण जी ज़रूरत छो पवंदी आहे। इनक़लाबी तंज़ीम खे अवाम सां राब्तनि करण जी इन जे करे ज़रूरत पवंदी आहे जो जेसीं ताईं इनक़लाबी तंज़ीमुनि खे अवामी हिमायत हासिलु नथी थिए, उहे इनक़लाब नथा आणे सघनि। उन जे करे इनक़लाब आणण लाइ ज़रूरी आहे तंज़ीमुनि खे अवामी हिमायत खपे। इहो ई सबबु आहे
त इनक़िलाबी तंज़ीमूं पंहिंजा मंशूर ऐं पंहिंजा प्रोग्राम अवाम ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदियूं आहिनि। न सिर्फ़ु पंहिंजे मंशूर ऐं प्रोग्राम खे अवाम ताईं पहुचाईंदियूं आहिनि, पर माहौल में मौजूदु समूरनि मसइलनि खे, जेके मसइला हल तलब हूंदा आहिनि, उन्हनि खे बि अवाम ताईं पहुचाईंदी आहे ऐं अवाम खे एजुकेट कंदी आहे, अवाम खे तज़ाद ते, माहौल में मौजूदु तज़ाद ते एजुकेट कंदी आहे, जे अवाम खे इनक़िलाब लाइ तयारु करे सघिजे। इहा बुनियादी ज़िमेवारी हूंदी आहे, या बुनियादी ड्यूटी हूंदी आहे इनक़िलाबी तंज़ीम जी, अवाम खे पंहिंजे मंशूर, पंहिंजे प्रोग्राम, माहौल में मौजूदु तज़ादनि ऐं मसइलनि ते एजुकेट करे, आगाह करे, उनखे तयारु करे। हाणे सिंध में हिकिड़ो ताज़ो मसइलो, तमामु वॾो मसइलो हो। ईअं न आहे अवाम मसइलनि खे न सम्झंदो आहे, अवाम एजुकेट न थींदो आहे। तव्हां ॾिठो त कैनालनि वारे मसइले ते अवाम कीअं निकिरी पियो। इहो सिंध जो सभ खां वॾो मसइलो हो। पंजाब 6 कैनाल ठाहे सिंधु दरिया जो पाणी चोरी पियो करे। पंजाब चोलिस्तान कैनाल ठाहे हिकिड़े ऋण पट खे, चोलिस्तान जे ऋण पट खे, गैराबाद ज़मीनुनि खे आबाद पियो करे, जंहिंजो नतीजो इहो निकिरे हा त जॾहिं उहे गैराबाद ज़मीनूं आबाद करण लाइ सिंधु दरिया जो पाणी जो रुख होॾांहुं मोड़िजे हा त सिंध सुकी वञे हा, सिंध जूं ज़मीनूं गैराबाद थी वञनि हा, दरिया जो रुख ई मुड़ी वञे हा चोलिस्तान जे तरफ़। ऐं अवाम खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे पई, अवाम उथी पियो। उसूलनि ते इहो फ़र्ज़ु इनक़िलाब जी दावा कंदड़ तंज़ीमनि जो हूंदो आहे त इहे तज़ाद अहिड़े क़िस्म जा, जेके ज़िंदगी ऐं क़ौम जे ज़िंदगी ऐं मौत जा मसइला हुजनि, अहिड़नि मसइलनि खे खणी अवाम ताईं वञे, जलसा करे, जुलूस करे, एहतिजाज करे, फर्दनि माण्हुनि सां मिले, उन्हनि खे एजुकेट करे। पर सिंध में ईअं न थियो। तंज़ीमुनि खे जेतिरो अमल करणु खपंदो हो, जेतिरी कोशिशि करणु खपंदी हुई, ओतिरी न थी। इहो माज़रत सां चवणो थो पए मूंखे। अवाम खे जेकॾहिं एजुकेट कयो त सोशल मीडिया कयो, सिंध जे एंटीलेक्चुअल हिन मसइले खे खयों, बार बार हिन ते आर्टिकल, बार बार हिन ते जेको आहे स्टेटस, बार बार घल, बार बार माण्हुनि खे सम्झाइण जी कोशिशि कई वई त जेकॾहिं कैनाल ठही आहे त सिंध सुकी वेंदी, सिंध गैराबाद थी वेंदी, सिंध में पाणी न मिलंदो, पीअण लाइ बि न मिलंदो। ॿ तंज़ीमूं, जेकॾहिं का टीं तंज़ीम बि आहे ऐं मुंहिंजे ज़हन में नथी अचे त मां हुन तंज़ीम खां माज़रत थो घुरां। पर सिंध में 2 तंज़ीमूं अहिड़ियूं हुयूं जिन इन कैनाल वारे इशू ते पंहिंजो रोल अदा कयो। उन में हिकिड़ो सैयद ज़ैन शाह जी तंज़ीम ऐं ॿी जीअं सिंध क़ौमी महज़ आरीसर ग्रुप जन लॉन्ग मार्च कयो। इन्हनि 2 तंज़ीमुनि हिक हद ताईं पंहिंजो रोल अदा कयो। उसूलंदनि खे सॼी सिंध में घिरी पवणु खपे हा, पर पोइ बि हिक हद ताईं उन्हनि पंहिंजो रोल अदा कयो माण्हुनि खे एजुकेट करण लाइ कैनाल वारे मसइले ते। पर माज़रत सां ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त जॾहिं कैनाल जे इशू ते अवाम निकिरी आयो ऐं सॼी सिंध उथली पई, सिंध जे हर शहर, हर ॻोठ में एहतिजाज, ख़ुदरू एहतिजाज, माण्हुनि पंहिंजो पाण ऑर्गेनाइज़ करणु शुरू कया। उन में यकीननि क़ौमी कारकुननि जो रोल हुयो, क़ौमी कारकुन हुन सां गॾु हुया, पर घणे भाङे जेके एहतिजाज थिया, जुलूस थिया, उहे अवाम ख़ुदरू अंदाज़ में कया। हर शहर में, हर ॻोठ में जॾहिं सिंध उथली पई ऐं रियासत परेशान थी वई, उन वक़्तु उसूल त इहो हो त जॾहिं तज़ाद अवाम ताईं लही आयो, अवाम निकिरी आयो, त सिंध में इनक़िलाब जी दावा कंदड़ तंज़ीमुनि खे अॻुवाणी करणु खपंदी। उन तइदाद जी मालिकी अचे कनि।
अवाम खे मुनज़िम कनि, हिकिड़ो वॾो एहतजाज ऑर्गेनाइज़ कनि, पर माज़रत सां का बि तंज़ीम अॻिते कोन आई जंहिं तंज़ीम अची अवाम जी अॻुवाणी कई हुजे हिन मसइले ते। जॾहिं इनक़िलाबी तंज़ीमूं रोल अदा कयूं अवाम ताईं तज़ाद खे पहुचाइण लाइ, पर जॾहिं तज़ाद अवाम ताईं पहुतो, अवाम जॾहिं निकिरी आयो, उन वक़्तु लीडरशिप मुहैया करणी जेका न थी सघी। जॾहिं इनक़िलाबी तंज़ीमूं लीडरशिप मुहैया न करे सघियूं, इहो रोल वकीलनि अदा कयो। वकील कंहिं बि समाज जी मज़बूत सघ हूंदा आहिनि, उन वटि कानून जी ताक़त हूंदी आहे, अदालतुनि जी ताक़त हूंदी आहे, उहे रियासत सां टकर खाई सघंदा आहिनि। उन करे जॾहिं का बि इनक़िलाबी तंज़ीम अॻिते न आई त वकीलनि उन इशू खे खयो ऐं वकीलनि उन इशू ते धारणे हणण जो ऐलान कयो, अवाम खे लीडरशिप ॾियण जो फ़ैसिलो कयो। कैनालनि जे मसइले ते वकीलनि बबरले में धारणो हयो, जेको सिंध जो तारीख़ी धारणो लेखियो थो वञे। भाई ॻाल्हियूं चिटियूं करण जी ज़रूरत आहे। वकील इनक़िलाबी पार्टी न आहिनि, वकील इनक़िलाबी तंज़ीम न आहिनि, उनजी ज़िम्मेवारी न ही। वकीलनि जेको हड़ताल जो फ़ैसिलो कयो उहो अलामती हो, यकीन उनखे ख़बर न हुई त एॾो वॾो रद्द अमल ईंदो। सॼी सिंध में एहतजाज थियनि पिया, वकीलनि बि हिकिड़ो एहतजाज कयो, बबरले में हिकिड़ो धरणो हयो, उनखे ख़बर न हुई त अवाम एतिरो उथली पवंदो। उन्हनि चयो 2-3 ॾींहं रस्ता बंदि कंदासीं अलामती तौरु, उनखां पोइ धरणो ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वेंदो। पर जंहिं अंदाज़ में अवाम पेटिजी पियो, लखे माण्हू पहुता, उते वकील ख़ुदि पैक थी विया। सच इहो आहे त वकील ख़ुदि पैक थी विया, धरणो ख़तमु न पिया करे सघनि। न सिर्फ़ु वकील पैक थी विया, पर रियासत बि पैक थी वई। हिन धरणे खे ख़तमु कीअं कराइजे? धरणे जा ख़र्च बि माण्हुनि कया, पंहिंजे हड़ऊं वड़ऊं घरऊं देगियूं लहाराए मानियूं पहुचाइण। 24 कलाक लखनि हज़ारनि जे तादाद में माण्हू रोडनि ते वेठा ई वेठा आहिनि। रोड रस्ता जॾहिं अवाम रस्ता बंदि करे त उनखे को बि नथो खोलाए सघे। जॾहिं अवाम तंज़ीमूं जेकॾहिं रस्ता बंदि कनि त हिकु हदि पासे ॾांहुं जॻह ॾींदियूं न अचण वञण जी, पर जॾहिं अवाम रस्ता बंदि करे त उनखे को बि नथो खोलाए सघे। रियासत पैक थी वई। उनखां पोइ रियासत ड्रामो कयो, इजलास घुरायऊं, वज़ीर आज़म हाउस में इजलास थिया, गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जा इजलास थिया। पंहिंजी खल बचाइण लाइ फ़ैसिलो कयूं त आईंदा जेके बि कैनाल ठहंदियूं उहे चइनी सूबनि जे सलाह मसलत खां सवाइ न ठहंदियूं। मतिलबु जेकॾहिं सिंध सूबो इतराज़ कंदो त असां न ठाहींदासीं। लफ़्ज़नि जी जादूगरी ही, लफ़्ज़नि जी जादूगरी त आईंदा जेके बि नवां कैनाल, हे 6 कैनाल जेके तव्हां ठाहिया उन्हनि जो छा फ़ैसिलो कयो? तव्हां इहो त जवाबु ॾियो। उनजो कमु त अञा कयो था वेठा, तव्हां बंदि ई न कयो आहे। हे 6 कैनाल जेके ठाहियो था पिया, आईंदा नवां कैनाल, आईंदा केरु ठाहींदो? हे तव्हां 6 कैनाल ठाहियो था, इन्हनि जो छा फ़ैसिलो कयो अथव? इहे बंदि थिया या न थिया? अॼु बि रियासत वटि इन शइ जो को जवाबु कोन्हे। बसि उनखे धरणो ख़तमु करणो हो। असां वकील भाइरनि जा इंतिहाई थोराइता आहियूं। असां उन्हनि खे को बि ॾोरापो नथा ॾियूं, बल्कि असां इहो था चऊं त असां उन्हनि जा थोराइता आहियूं। त वकीलनि उन तज़ाद ते जंग कई जंहिं तज़ाद जो इनक़िलाबी तंज़ीमुनि खे जंग करणी हूंदी आहे। वकील एतिरी जंग करे सघनि पिया। इन खां वधीक जंग वकीलनि जे सघई ऐं ताक़त खां ई मथे।
वकील समाज जो हिकिड़ो परत इनकलाब न आहिनि आणींदा मुंहिंजा भाउ, परत इनकलाब जंग न आहिनि, समूरा परत जॾहिं क़ौम जा गॾिजी वञनि, पूरी क़ौम हिकु थी वञे, उन महिल इनकलाब ईंदो आहे। ऐं उन इनकलाब खे लीड कंदियूं आहिनि इनकलाबी तंज़ीम। सिंध में हिकिड़ी मज़बूत इनकलाबी तंज़ीम कोन हुई, छो जो जिते वकीलनि जा अख़्तियार महदूद थी विया, जेकॾहिं सिंध में का मज़बूत इनकलाबी तंज़ीम अचे हुजे हा त उहा अचे सूरत हाल खे संभाले हा, उहा रियासत सां जंग शुरू करे हा त सूरत हाल बि हुजे हा। पर माज़रत सां सिंध में मज़बूत इनकलाबी तंज़ीम कोन हुई जेका रियासत सां विड़ी सघे ऐं इन तज़ाद जी अॻुवाणी करे सघे। बहसियत परत जे वकीलनि जो जेतिरो रोल हो उन्हनि अदा कयो। उन खां पोइ जॾहिं शयूं जे सघ खां निकिरी वियूं ऐं इनकलाबी तंज़ीम न हुजण जे करे उन्हनि शयुनि खे, उन सॼी अवामी सघ खे, उन सॼी अवामी क़ुवत खे असां संभाले न सघियासीं त उन जा नतीजा इहे ई निकिरणा हा। उन जे करे असीं कंहिंखे बि ॾोरापो नथा ॾियूं। जेको जेतिरो परत जेतिरो रोल अदा करे सघंदा ओतिरो ई करे सघंदा। सिंध में जेकॾहिं ठोस ऐं हक़ीक़ी इनकलाब चाहियो था, जेकॾहिं चाहियो था त सिंध जा मसइला हल थियनि, जेकॾहिं चाहियो था त पंजाब सिंध सां ज़्यादती न करे, जेकॾहिं चाहियो था त पंजाब सिंध जो पाणी बंदि न करे, जेकॾहिं चाहियो था त पंजाब नवां कैनाल न कढे, त सिंध खे हिकु मज़बूत इनकलाबी तंज़ीम जो मज़बूत ठोस, जेसिताईं सिंध खे मज़बूत इनकलाबी तंज़ीम न ॾींदो को बि नतीजो न ईंदो। क़ौमी तहरीक ते माठार जो ॿियो सबबु इहो आहे त क़ौमी तहरीक में ज़िलनि खां वठी मर्कज़ ताईं समूरी लीडरशिप ओपन आहे। इहा लीडरशिप ओपन छो आहे? इहा लीडरशिप ओपन हिन जे करे आहे जो पार्टीअ जो सॼो ढांचो ओपन आहे। नतीजो इहो थो थिए त जॾहिं सॼी लीडरशिप पार्टी ढांचो ओपन आहे त रियासत जॾहिं चाहे थी, जंहिं वक़्तु चाहे थी, कारकुननि खे, लीडरशिप खे गिरफ़्तार करे हली थी, किन खे गुम थी करे छॾे, किन खे जेलनि में थी हुजे, किन खे टॉर्चर सेल्स में खणी थी वञे। जॾहिं फर्स्ट कैटेगरीअ जी लीडरशिप ज़िलनि खां मर्कज़ ताईं फर्स्ट कैटेगरी जी लीडरशिप गिरफ़्तार थी वञे, अरेस्ट थी वञे, त सेकेंड कैटेगरीअ जी लीडरशिप या त ख़ामोश थी वेंदी आहे या ख़ौफ़ज़दा थी वेंदी आहे। पार्टीअ जी सेकेंड कैटेगरी जी लीडरशिप ऐं कारकुन ख़ामोश थी वञनि, ख़ौफ़ज़दा थी वञनि, इनकलाबी तहरीकुनि ते माठार छांइजी वेंदी। इन सॼे मसइले खां बचण जे लाइ इनकलाबी तंज़ीमूं पंहिंजा ढांचा ख़ुफ़िया रखंदियूं, ओपन न रखंदियूं। ढांचा ज़ाहिर आहे त अवाम जे अंदरि कमु करिणो थो पए, कमु करण लाइ अवाम सां मेल जोल करिणो थो पए, अवाम सां मेल जोल करण लाइ, अवाम मां भर्ती करण जे लाइ इनकलाबी तंज़ीमूं ओपन फ्रंट रखंदियूं जेके सिधा अवाम सां राब्ते में रहंदा आहिनि ऐं अवाम मां भर्ती कंदा आहिनि। पर जेका मदर पार्टी हूंदी आहे, जेका सॼी सिस्टम खे कंट्रोल कंदी आहे, उहा मदर पार्टी सॼी अंडरग्राउंड हूंदी आहे। उनजी लीडरशिप, उनजी मेंबरशिप सॼी अंडरग्राउंड। छो जेकॾहिं कंहिं फ्रंट जी लीडरशिप ते क्रैकडाउन थिए बि त पार्टी बची वञे। हिते ईअं थो थिए त ओपन फ्रंट ऐं मदर पार्टी हिकिड़ी आहे,
हुन करे जॾहिं ओपन फ्रंट ते ऑपरेशन थी थिए त हुन सां मदर पार्टी बि मुतासिर थी थिए। असीं जेकॾहिं इनक़िलाब आणणु चाहियूं था त इनक़िलाब जा तक़ाज़ा बि असांखे पूरा करणा पवंदा। जेकॾहिं असां इनक़िलाब जा तक़ाज़ा पूरा न कंदासीं त किथे न किथे असांजूं तंज़ीमूं बीहजी वेंदियूं, उन्हनि जे साम्हूं रुकावटूं हुजनि। असां ज़िले खां मर्कज़ ताईं लीडरशिप खे ओपन न करे रखंदा आहियूं छो जो असांखे तारुफ़ खपे। इनक़िलाब पंहिंजो कंहिंजो बि पोरियो बाबा ध्यानु न थींदो आहे, कंहिंजी बि महिनत रायगान न थींदी आहे। इनक़िलाब बज़ाते ख़ुदि तव्हांखे तारुफ़ ॾींदो, तव्हांजे महिनतुनि खे इनक़िलाब जे तारीख़ में लिखियो वेंदो, पर शर्त इहो आहे त तव्हां इनक़िलाब जा तक़ाज़ा पूरा कयो। जे इनक़िलाब जा तक़ाज़ा पूरा न कंदव सॼी शइ ते अटकी बीह रहंदी। उनजे करे महिरबानी करे सिंध जूं उहे तंज़ीमूं के सिंध जे अंदरि इनक़िलाब जी दावा थियूं कनि, उहे पंहिंजा ढांचा पंहिंजूं तंज़ीमी सेटअप इनक़िलाबी लाइन ते रखनि, न त बार बार इहे ई मसाला पैदा थींदा जेके मसाला अॼु आहे। महिरबानी।